गौसपुर में नारायण नाज़ की रिपोर्ट मूजिब सिंध के पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौरे हुकूमत तबाह करे छडियो आहे। सिंध की अवाम के पीपी हुकूमत न अदल दिनो, न अमन दिनो, न बेरोजगारी खत्म करे नौजवानन के रोजगार दिनो। अड़ो इजहार नायब अमीर पाकिस्तान जमायत इस्लामी मौलाना महराजुल हुदा गौसपुर में जमायत इस्लामी तरफा कोठायल एक तकरीब में मेहमान खास तौर वीचार वंडींदे चयो त सिंध में धाड़ेल कल्चर जा पेरा सिंध ते काफ़ी भेरा हुक्मरानी कंदड़ जमायत ना वञनि था। असां वटि पार्टी में मोरूसी सियासत नाहे हूंदी, जेको अहल हूंदो अॻवानी कंदो। जणावाला वाक़ियो हुजे या रानीपुर में मासूम फातिमा जो बेरहमाना क़त्ल हुजे, जमायत इस्लामी हर हंधि मौजूद हुजे थी। असांजो अॻवान मौलाना सिराजुल हक़ हर बहरान ऐं दुख सुख में हिन मुल्क जे मज़लूम अवाम सां गॾु रहियो आहे। एक सवाल जे पुछियल जवाब में हुन चयो त ज़िले कश्मीर कंधकोट में धाड़ेलनि जी सतायल अवाम सां गॾु आहियूं ऐं 3 अगस्त ते मौलाना सिराजुल हक़ जी क़यादत में धाड़ेल कल्चर ख़िलाफ़ वॾी रैली कढी धरणो हयो वेंदो। हुन चयो त निगरान हुकूमत पंहिंजे आईनी किरदार मुताबिक़ साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराए इक़्तिदार चूंडियल नुमाइंदल हवाले करे, न त मुल्क शदीद बहरान जे वर चढ़ी वेंदो।